अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो मेरान टीवी न्यूज़ ऐं आहियां सारा ज़मीर। सभ खां पहिरीं हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। वॾे वज़ीर मुराद अली शाह 2 हफ़्ता लॉकडाउन जी तजवीज़ ॾेई छॾी। मुराद अली शाह चयो आहे त स्मार्ट या माइक्रो लॉकडाउन कुझु नाहे हूंदो। कोरोना वायरस रोकण लाइ वॾा फ़ैसिला कया वञनि। 2 हफ़्तनि लाइ इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि करणु घुरिजे। सिंध जे कोरोना वायरस बाबति फ़ैसिलनि सां मुल्क खे फ़ाइदो थियो। हुकूमत मईशत एतिरी सुठी कई आहे जो नाणे वारे वज़ीर खे कढणो पइजी वियो। इस्तीफ़ा उहे ॾियनि जिन ग़लति कमु कया। मूं ग़लति कमु ई नाहे कयो त इस्तीफ़ा छा लाइ ॾींदुसि। मुल्क में कोरोना वायरस वेगे वधीक 78 ॼणा फोत थी विया। 24 कलाकनि दौरान 4757 नवां केस आहिनि। NCOC मूजिबि फाल केसनि जो अंग 50,397 थी वियो आहे। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 10.8% रिकॉर्ड कई वई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच कुता ॾाढ़ण वारे केस में PPMPA परियाल टालपुर ऐं ज्ञानचंद ईसराणी जी मेंबरशिप बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत नज़रसानी दरख़्वास्त ते मेंबरशिप मुअतल करण बाबति फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। जस्टिस आफ़ताब अहमद गोरड़ रिमार्क्स ॾिना आहिनि त कुता ॾाढ़ण वारे केस जो फ़ैसिलो ॾियण ते पघार बंदि करण ऐं रॉकेट लॉन्चर हणण जूं धमकियूं पियूं मिलनि। उन्हनि जे घरनि आॾो रोज़ गुज़रंदो आहियां, भले लॉन्चर हणी मारे छॾीनि। ऑफिसर चवनि था त कुता मरण गुनाह आहे। कुतनि जे ॾाढ़ण सबबि ॿार फोत थियनि था, छा उहो सवाबु आहे? चक वेझो ॻोठ होसबख्श हुलेली में कारे इल्ज़ाम हेठि नारी क़तल। जवाबदार अनवर हुलेली कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी सोट सरदार ख़ातून खे घुटा ॾेई क़तल कयो। लाश गुजगोह में दफ़नायो वियो। जवाबदार घर ख़ाली करे फरार।